आ कॾहिं तख्त ताबेनी कॾहिं आहियूं उघाड़े पेर आ कॾहिं तख्त ताबेनी कॾहिं आहियूं उघाड़े पेर कॾहिं आहे ताज मथे ते कॾहिं थींदासीं हिन ई मिटीअ ढेर हिते रहणो आहे न केरु हर को हराई राह जो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मज़लूम जो सॼो अज़हर गुपांग। दोस्तों अॼु आउं मौजूदु आहियां जागीर जे इलाइक़े में कंबर खां काफ़ी दूर केतिरो परे आहे एतिरो शायदि अंदाज़ो कोन आहे काफ़ी दूर तकबुड़ा सॾिबो आहे ॻोठ जो नालो आहे उते मौजूदु आहियां हिन मिसकिन चाचे वारनि जे घर में मौजूदु आहियां दोस्तो जिन जो तव्हां पाण ई घर ॾिसी रहिया हो हीअ ॿाहिरि हुनजो सामान पियो आहे तमामु हिकिड़ो मिसकिन ग़रीब आहे ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त चाचे जे घर में हिते इन्हनि खे को नलके जी का सहूलियत न हुई ही परियां शाखनि जो पाणी भरींदा हुआ या चारे जो उतां पाणी भरे ईंदा हुआ ऐं भरे अची करे ऐं पंहिंजो गुज़र सफ़र कंदा हुआ। सो अॼु अल्हम्दुलिल्लाह अलाह जा लख एहसान आहिनि। सो हीअ अॼु चाचे जे घर में अॼु असीं हीअ नलको हणायो आहे। सो अलाह पाक जो नेकबानो हो सखी इंसानु हो जंहिं पहिरियों बि ग़रीबनि जी बेपनाह मदद कई आहे। अब्दुल हफ़ीज़ उमरो साहब दुबई खां हिन नलके जो जेको ख़र्चो आयो आहे 13,000 रुपया आयो आहे हिन दिकी समेत हीअ सॼो उन्हनि ई ॾिनो आहे। अलाह पाक उन्हनि खे वधाईंदो अलाह पाक उन्हनि जी फैमिली खे ख़ैरु फरमाईंदो अलाह पाक उन्हनि जे रोज़ी रिज़्क़ में बरकत विझंदो अलाह पाक उन्हनि खे एतिरो 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 कुझु ॾींदो जो ऐं मुंहिंजी सम्झ खां बि वधीक। सो जिन काफ़ी ग़रीबनि जे घरनि में काफ़ी नलका असीं हणायासीं किन खे रिज़्क़ सां लॻायो आहे भाउ अब्दुल हफ़ीज़ उमर साहब जी महिरबानी सां अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो। दोस्तो जेतिरो थी सघे इंसानु ज़ात जी मदद कयो उन्हनि जे कमु अचो दोस्तो कंहिं उञाइलनि खे पाणी पीआरण जो जेको सवाबु आहे सभिनी सवाबनि खां अफ़ज़ल सवाबु आहे दोस्तो जेतिरो थी सघे इंसानु ज़ात जी मदद कयो ऐं उन्हनि जे कमु अचो हीअ तमामु हिकिड़ा मिसकिन ग़रीब आहिनि ऐं चाचे वारनि जो इहो बि चवणु आहे त तव्हां चाचे खे पखे ऐं प्लेट जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे। सरहंदी वारनि खे अपील कजे थी त जेको थी सघे फुड़ी तलाउ आहे हिननि मिसकिन जो कंहिं ॾे बि को लहिणो या को लेखो न आहे वस वारनि खे अपील कजे थी त हिन जेतिरो थी सघे हिन मिसकिन जी वधि में वधि मदद कंदा। अगरि जंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे मदद करणु उहे हिन पोस्ट खे वधि में वधि शेयर कनि।